नाज़िन सखर में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना तौर ते मुक़ाबलो थी पियो आहे, जंहिंमें पुलिस पारां हिक ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर फरीद सोमरो। जे फरीद, छा तफ़सील आहिनि? सखर जे टेलीफोन एक्सचेंज वटि मोड़ वटि पुलिस जो ऐं ॾोहारियुनि जो जेको आहे मुबीना मुक़ाबलो थियो आहे। थाणो जेको आहे राउ सफीउल्लाह जी हद आहे, उते जेको आहे ॾोहारी ॾोह जे इरादे सां बीठा हुया त पुलिस जो जेको आहे उन्हनि खे ॾिसी करे हिक ॿिए मथां फायरिंग थी आहे। फायरिंग खां पोइ जेको आहे त जेको आहे ॾोहारी नापर उहो ज़ख़्मी हालत में पुलिस गिरफ़्तार कयो आहे। पुलिस जी दावा आहे त हिकिड़ो ॾोहारी जेको आहे उहो भॼी वियो आहे ऐं जेको ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियो आहे ॾोहारी, उहो 11 खां वधीक जेको आहे केसनि में घुर्बल हुयो ऐं पुलिस जेको आहे हुनखे ज़ख़्मी हालत खां पोइ जेको आहे अस्पताल पहुचायो आहे, जिते हुनजो इलाजु हली रहियो आहे। पुलिस जो इहो बि चवणु आहे त असां जेको आहे त वधीक जेको आहे ॾोहारियुनि लाइ जेको आहे घेरो तंग कयो आहे ऐं SSP सखर इरफान समूह जी हिदायत ते जेको आहे ॾोहारियुनि लाइ क्रैक डाउन कयो वियो आहे। जेके मुख़्तलिफ़ ॾोहनि में घुर्बल आहिनि ऐं ज़िले में अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उनखे बहाल रखण लाइ जेको आहे ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ जेको आहे कार्रवाई कई थी वञे। जी फरीद, तव्हांजी महिरबानी।